अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फ़ौज़िया एजाज़। नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन ते। पीटीआई अॻवान शहबाज़ गिल ख़िलाफ़ जिस्मानी रिमांड रद्द थियण जे हुकुम ख़िलाफ़ नज़रसानी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। फ़ैसिलो अॼु मंझंदि 3 वॻे ॿुधायो वेंदो। इस्लामाबाद जे डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में शहबाज़ गिल जे जिस्मानी रिमांड रद्द थियण जे ख़िलाफ़ हुकुम नज़रसानी दरख़्वास्त ते एडिशनल सेशन जज ज़ेबा चौधरी ॿुधणी कई। शहबाज़ गिल जा वकील फैसल चौधरी ऐं सलमान सफ़दर अदालत में पेश थिया। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण बाद फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। गुज़िरियल साल 5200 अरब रुपयनि जो खसारो थियो। हलंदड़ साल 4000 अरब रुपयनि जे खसारे जो इम्कान आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल इस्लामाबाद में हिक तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त संदन कोशिश आहे त हिन साल मालियाती खसारो घटि थिए। आमदनी ऐं ख़र्च में तवाज़ुन पैदा करणो पवंदो। मिफ्ताह इस्माइल मूजिब पाकिस्तान उते नाहे जिते उनखे हुजणु घुर्जे। हां, दुनिया खां घुरण तमाम मुश्किल आहे। पाकिस्तान में मुसलसल नून लीग जी हुकूमत बिजली पैदावार ॿीणी कई। इमरान खान जी 4 साल हुकूमत रही। 4 सालनि जी ग़फ़लत जो असर लहण में वक़्तु लॻंदो। असां पाण ते मढ़ियल इल्ज़ामनि जो हिसाब ॾेई रहिया आहियूं। इमरान खान ॿियनि मुल्कनि खां जेको कर्ज़ वरितो उन जो हिसाब ॾियणो पवंदो। मुस्लिम लीग नून जे अॻवान शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त हुकूमत तेल ते को बि टैक्स न लॻायो आहे। तेल जो क़ीमतूं तय करण जो हिकु निज़ाम आहे। दुनिया में तेल जे अघनि खे नज़र में रखी क़ीमतूं तय कयूं वेंदियूं आहिनि। तेल जूं क़ीमतूं कंहिं बयानीअ खां घटि नाहिनि हूंदियूं। घटि मुदे वारे फ़ैसिलनि सां कुझु कोन वरंदो। डिघे मुदे वारा फ़ैसिला करणा पवंदा। आलमी मार्केट में कचो तेल वधीक सस्तो थी वियो। अमेरिकी कचे तेल जे फी बैरल अघ में $3.19 घटिजी $86.18 थी वियो। बरतानवी ब्रेंट कचे तेल जे अघ में बि $3.24 लात फी बैरल अघ $91.86 थी वियो। इंटरबैंक में डॉलर ॿीहर महांगो। रुपए जे क़दर में घटिताई अची वई। डॉलर 10 पैसा महांगो थी 214 रुपयनि जो थी वियो। पीटीआई जी दरख़्वास्तुनि ते मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी ख़िलाफ़ फॉरेन फंडिंग केस जे तयारियुनि ते गौर करण जो इम्कान। इलेक्शन कमीशन स्क्रूटनी कमेटी जो इजलास अॼु तलब करे वरितो। पीटीआई जी मुस्लिम लीग नून ऐं पीपल्स पार्टी ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते गौर कयो वेंदो। ऐं पीटीआई अॻवान इमरान खान पार्टी अॻवाननि जो इजलास अॼु तलब करे वरितो। पीटीआई अॻवाननि जो इजलास मंझंदि 2 वॻे बनी गाला में इमरान खान जे सदारत हेठि थींदो। इजलास में पार्टी मामलनि ऐं शहबाज़ गिल जी गिरफ़्तारी समेत ॿियनि मामलनि ते गौर कयो वेंदो।